अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु मां अव्हांखे हिकिड़ो बहितरीन ऐं ईमान अफ़रोज़ वाक़ियो ॿुधाईंदुसि। 43 कादियानी कीअं मुसलमान थिया। पूरो वाक़ियो ज़रूरु ॿुधिजो। लाइक कमेंट्स ऐं शेयर बि ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल शेख शकील अतारी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। बाबुल इस्लाम सिंध जे शहर नवाबशाह सांगड़ रोड जे रहवासी इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे त शुरू में मां कादियानी मज़हब सां तालुक़ रखंदो हुयुसि ऐं जवानीअ जे नशे में मस्त थी दोस्तनि जी कचहरी में पंहिंजी आख़िरत वारे अंजाम खां बेख़बर थी ऐश ऐं इशरत जी ज़िंदगी गुज़ारे रहियो हुयुसि। मुंहिंजी ज़िंदगी में कुफ़र जी ऊंदाही खां निकिरण जो सबबु हिन रीत थियो त मां कादियानी हुजण जे बावजूदि मुंहिंजी दोस्ती मुसलमान छोकरनि सां हुई जेके मुंहिंजे मज़हब खां बेख़बर हुआ। मुंहिंजा के दोस्त तबलीग क़ुरान ऐं सुन्नत जी आलमगीर गैर सियासी तहरीक दावत इस्लामी जे मदनी माहौल सां वाबस्ता थी शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अतार क़ादरी जा मुरीद थी अतारी थी विया। हैरत अंगेज़ तौर ते मूं पंहिंजे नौजवान मॉडर्न दोस्तनि में थोरे ई अरसे में इनकलाबी तब्दीली महसूस कई। जीअं ई नमाज़ जो वक़्तु थींदो हो उहे मूंखे छॾे मस्जिद में बाजमायत नमाज़ पढ़ण हलिया वेंदा हुआ। उन्हनि जी फ़हश ॻाल्हियूं करण जी आदत ख़तम थी वई। पोइ उन्हनि मां कुझु दोस्तनि न रुॻो पंहिंजे चेहरे ते सुन्नत जे मुताबिक़ ॾाढ़ी सजाए वरिती बल्कि इमाम शरीफ़ जो ताज बि पंहिंजे मथे ते सिंगारियाऊं। शुरू में मां ऐं ॿिया कुझु दोस्त उन्हनि खे ॾाढो चिड़ाईंदा हुआसीं ऐं उन्हनि ते टोकू कंदा हुआसीं, पर उहे जवाबु ॾियण जे बदिरां मुस्कुराईंदा रहंदा हुआ। उहे इनफ़रादी कोशिश कंदे मूंखे बि दावत इस्लामी जे सुन्नतुनि भरे इज्तिमा में हलण जी दावत ॾींदा हुआ, पर मां जीअं त हक़ीक़त में कादियानी हुयुसि ऐं घर वारनि जे तरफ़ां मज़हबी माण्हुनि सां उथण वेहण जी सख़्तीअ सां मन थियल हुई, तंहिं करे लवाए वेंदो हुयुसि। हिकु ॾींहुं मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो त हली ॾिसिजे त दावत इस्लामी जे सुन्नतुनि भरे इज्तिमा में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो इहे बेनिमाज़ी ऐं मॉडर्न नौजवान थोरे ई अरसे में न रुॻो नमाज़ी बल्कि तहजुद गुज़ार ऐं सुन्नतुनि जा आमिल थी विया। इहे पंहिंजे पीर ऐं मुर्शिद अमीर अहल सुन्नत जी तक़वा ऐं परहेज़गारी जो बार वॾी अक़ीदत सां तज़किरो कंदा आहिनि। उन्हनि सां मिलणु घुर्जे त उहे आख़िरकार कहिड़ी शख़्सियत आहिनि। बहरहाल हिकु भेरो मां उन्हनि सां गॾु दावत इस्लामी जे नवाबशाह में थियण वारे सुन्नतुनि भरे इज्तिमा में शामिल थियुसि। उहा ग़ालिबन 1988 ईस्वी जी ॻाल्हि आहे। उते मां मुबल्लिग़ दावत इस्लामी जो बयानु ॿुधो जेको तमामु दिलनशीन ऐं तासीर वारो हो। पोइ ज़िक्रुल्लाह जी सदाउनि ऐं रोई घुरी वेंदड़ दुआ मूंखे ॾाढो मुतासिर कयो। पोइ जॾहिं सभिनी बीही सलातो सलाम पढ़णु शुरू कयो त मां बि शामिल थी वियुसि। उन्हीअ में जेको सुरूर मिलियो उहो बयानु करण खां ॿाहिरि आहे। मूं उन इज्तिमा में केतिरनि ई नौजवाननि खे ॾिठो जंहिंजे चेहरनि ते ॾाढ़ियूं ऐं मथनि ते सब्ज़ इमामा हुआ। उन्हनि जे चेहरनि जी नूरानियत, हया सां झुकियल निगाहूं, सुन्नत जे मुताबिक़ बदन ते सफ़ेद लिबास ऐं मथे ते ज़ुल्फ़, ज़रूरत मुताबिक़ गुफ़्तगू जो अदब वारो अंदाज़, ख़ुश अख़लाक़ी ऐं मिलनसारी ॾिसी मूं ते रिकत तारी थी वई। बेइख़्तियार मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा ऐं मां पंहिंजी दिलि में इस्लाम जी मोहबत महसूसु करणु लॻुसि, पर कंहिं सां इज़हार न करे सघियुसि। ईंदड़ जुमे राति जॾहिं मां इज्तिमा में पहुतुसि त मूं हिकु मुबल्लिग़ खे पंहिंजो वाक़ियो ॿुधायो ऐं रोअंदे अर्ज़ु कयो त तव्हां मूंखे मुसलमान करियो। उन हिकदमि मूंखे कादियानी मज़हब खां तौबा कराए कलमो पढ़ायो। ईअं मां इस्लाम जी अज़ीम दौलत सां मालामाल थी वियुसि। इहा ख़बर जल्द ई घर पहुची वई। मुंहिंजो बि इहो ॿुधी कावड़ मां बेहाल थी वियो ऐं मूंखे घटि वधि ॻाल्हायईं बल्कि मार बि ॾिनई, पर मदनी माहौल जी बरकत सां मूं वरंदी ॾियण जे बदिरां सब्र कयो। मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। मूंखे रोअंदो ॾिसी बाबा खे रहम आयो ऐं मूंखे प्यार सां सम्झाइण लॻो, पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी दिलि में इस्लाम जी मोहबत ॾींहों वधंदी वई। मां पाबंदीअ सां दावत इस्लामी जे हफ़्तेवार सुन्नतुनि भरे इज्तिमा में शरीक थियण लॻुसि ऐं अमीर अहल सुन्नत जे हथां बैअत थी अतारी बि थी वियुसि।
कुछ अरसे खां पोइ बाबुल मदीना कराची गुलज़ार हबीब मस्जिद में अमीर अहल सुन्नत जी बारगाह में हाज़िरी जी सआदत मिली त मूं पाण दामत बरकातुल्ला आलिया खे पंहिंजे इस्लाम क़बूल करण जी बहार ॿुधाई ऐं पंहिंजे वालदेन ऐं ॿियनि घर वारनि जे इस्लाम क़बूल करण जे लाइ दुआ जी गुज़ारिश कई। मुंहिंजे इस्लाम क़बूल करण जो ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया, मूंखे सीने सां लॻायऊं, दुआ ऐं तसली ॾींदे फरमायऊं इंशा अल्लाह अज़्ज़ वजल जल्द तव्हांजा घर वारा बि इस्लाम क़बूल कंदा। नवाब शाह वापसि अचण खां पोइ मूं घर वारनि खे अमीर अहल सुन्नत जा रिसाला पढ़ाइण ऐं वक़्त ब वक़्त उन्हनि ते इनफिरादी कोशिश करण जो सिलसिलो बि जारी रखियो। हिकु वली कामिल जी दुआ जी बरकत सां रुगो 15 या 20 ॾींहं जे अंदरि अंदरि अल्हम्दुलिल्लाह वालिदेन समेत घर जे अटकल 13 भातियुनि कादियानियत खां तौबा करे इस्लाम क़बूल करे वरितो। अल्हम्दुलिल्लाह मुर्शिद जी तवज्जो सां मूं पंहिंजे ख़ानदान जे ॿियनि माण्हुनि ते बि इनफिरादी कोशिश कई, जंहिंजी बरकत सां अटकल 2 सालनि खां पोइ मुंहिंजो पुफड़ घर जे अटकल 17 भातियुनि समेत घणनि माण्हुनि जी मौजूदगी में कादियानियत खां तौबा करे मुसलमान थी वियो। उहे दावत इस्लामी ऐं अमीर अहल सुन्नत खां तमामु घणो मुतासिर हुआ। इस्लाम क़बूल करण खां तक़रीबन 2 साल खां पोइ तक़रीबन 60 सालनि जी उमिरि में नमाज़ अदा करण खां पोइ तस्बीह पढ़ंदे पढ़ंदे मस्जिद में ई उन्हनि जो रूह जिस्म मां परवाज़ करे वियो। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे मदनी माहौल जी बरकत सां वधीक इनफिरादी कोशिश जारी रही ऐं 2003 में मुंहिंजे सोट समेत उन जे ख़ानदान जा अटकल 12 भाती मुसलमान थी विया। मुंहिंजे ॿारनि जी माउ यानी घरवारी पंहिंजे कादियानी माइटनि में अमीर अहल सुन्नत जा रिसाला विरहाईंदी रहंदी आहे। उन्हनि रिसालनि जी बरकत सां केतिरियूं औरतूं इस्लाम क़बूल करे चुकियूं आहिनि। अल्लाह पाक जी अमीर अहल सुन्नत ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बख़्शिश थिए। दोस्तो, तव्हां जंहिं शहर में रहंदा हुजो उते दावत इस्लामी जो हफ़्तेवार सुन्नतुनि भरियो इज्तिमा ज़रूरु थींदो हूंदो, उन में सभई ज़रूरु शिरकत फरमाईंदा कयो। ऐं दोस्तो, इन वाक़े जे बारे में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, मिलंदासीं इंशा अल्लाह अॻिले वाक़े में।